फतह दे या खुदा हाणे तू उलमा जी जमात के फतह दे या खुदा हाणे तू उलमा जी जमात के ज़रूरत वक्त जी आहे देवारो हक जे क़यादत के फतह दे या खुदा हाणे तू उलमा जी जमात के फतह दे या खुदा हाणे तू उलमा जी जमात के ज़रूरत वक्त जी आहे देवारो हक जे क़यादत के फतह दे या खुदा हाणे पुकारन था ही पाकिस्तान जा मानू रहम कर रब लुतेड़ो वक्त साईं असां ते को करम कर रब पुकारन था ही पाकिस्तान जा मानू रहम कर रब लुतेड़ो वक्त साईं असां ते को करम कर रब मिटाए जो मुल्क मुंहिंजे मां तू हलंदड़ हिन बगावत के मिटाए जो मुल्क मुंहिंजे मां तू हलंदड़ हिन बगावत के ज़रूरत वक्त जी आहे देवारो हक जे क़यादत के फतह दे या खुदा हाणे तू उलमा जी जमात के फतह दे या खुदा हाणे महंगाई अमन बर्बाद कौमी हिते जुड़ियल झेड़ा हिते खानन जे ॾाढाईअ में मचंदा था रहन मेड़ा महंगाई अमन बर्बाद कौमी हिते जुड़ियल झेड़ा महंगाई अमन बर्बाद कौमी हिते जुड़ियल झेड़ा हिते खानन जे ॾाढाईअ में मचंदा था रहन मेड़ा सही हाणे सघूं था हिते न कंहिंजी भी शरारत के सही हाणे सघूं था हिते न कंहिंजी भी शरारत के ज़रूरत वक्त जी आहे देवारो हक जी क़यादत के फतह दे या खुदा हाणे तू उलमा जी जमात के फतह दे या खुदा हाणे जमीयत जो सचो कायद फजल रहमान तो घुर्जे जमीयत जो सचो कायद फजल रहमान घुर्जे थो असांजे मुल्क के हमदर्द ही इंसान घुर्जे थो जमीयत जो सचो कायद फजल रहमान घुर्जे थो असांजे मुल्क के हमदर्द ही इंसान घुर्जे थो जाने हिते हलाइण जो सचाई ऐं सचाईअ जे सियासत के थो जाने हिते हलाइण जो सचाईअ जे सियासत के ज़रूरत वक्त जी आहे देवारो हक जी क़यादत के फतह दे या खुदा हाणे तू उलमा जी जमात के फतह दे या खुदा हाणे तू उलमा जी जमात के ज़रूरत वक्त जी आहे देवारो हक जी क़यादत के फतह दे या खुदा हाणे असांजे सिंध के राशिद जी क़यादत जी ज़रूरत अदुल मिस्कीन असां ते हिते हुकूमत जी ज़रूरत असांजे सिंध के राशिद जे क़यादत जी ज़रूरत अदुल मिस्कीन असां ते हिते हुकूमत जी ज़रूरत असांजा नेण ठरंदा हिते ॾिसी सचाई सदाकत के असांजा नेण ठरंदा हिते ॾिसी सचाई सदाकत के ज़रूरत वक्त जी आहे देवारो हक
हक़ जी क़यादत खे फ़तह ॾे या ख़ुदा हाणे तूं उलमा जी जमात खे फ़तह ॾे या ख़ुदा हाणे तूं उलमा जी जमात खे ज़रूरत वक़्त जी आहे ॾे वारो हक़ जी क़यादत खे फ़तह ॾे या ख़ुदा हाणे नौ को इनक़िलाबी सिज उभार जो मुल्क मुंहिंजे में निज़ामे मुस्तफ़ा हितड़े थिराए जो मुल्क मुंहिंजे में नौ को इनक़िलाबी सिज उभार जो मुल्क मुंहिंजे में निज़ामे मुस्तफ़ा हितड़े थिराए जो मुल्क मुंहिंजे में मोहम्मद राहु चाहियूं था शरीयत ऐं शराफ़त खे मोहम्मद राहु चाहियूं था शरीयत ऐं शराफ़त खे ज़रूरत वक़्त जी आहे ॾे वारो हक़ जी क़यादत खे फ़तह ॾे या ख़ुदा हाणे तूं उलमा जी जमात खे फ़तह ॾे या ख़ुदा हाणे तूं उलमा जी जमात खे ज़रूरत वक़्त जी आहे ॾे वारो हक़ जी क़यादत खे फ़तह ॾे या ख़ुदा हाणे